कालदम तहरीके तालिबान पाकिस्तान जो इंतहाई घुरबल दहशतगर्द कमांडर रफी उल्लाह अफगानिस्तान में मारी वियो। अफगानिस्तान में कालदम टीटीपी जे मुख्तलिफ धुरन में शदीद इख्तिलाफन पैसे इख्तियारन जे जंग में तेजी अची वही है ऐं हाणे इंतहाई घुरबल दहशतगर्द कमांडर रफी उल्लाह मारी वियो है। दहशतगर्द रफी उल्लाह एनडीएस दाइश ऐं ॿियनि दहशतगर्द तंज़ीमुनि जी मदद करे रहियो हो ऐं उन पंहिंजा केतिरा ई कोड नाला पिण रखिया हुआ जिन में वहाब डॉक्टर ऐं अहमद अब्दुल्ला पिण शामिल आहिनि। दहशतगर्द कमांडर रफी उल्लाह 2011 खां केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस हो। आपघाती बमबारनि जी मदद ऐं हिक हंध खां ॿिए हंध मुंतकिली रफी उल्लाह जो कम हूंदो हुयो। ॼाणियल दहशतगर्द सिविल अस्पताल कोयटा में आपघाती बमबारनि जो सहूलियतकार पिण हुयो जंहिं त हिन कोयटा सरीना होटल ते पहुचण में आपघाती बमबारनि जी मदद कई हुई। गॾोगॾु दहशतगर्द रफी उल्लाह पुलिस लीवीज़ एफसी ऐं ॿियनि कानूनी लागू कंदड़ इदारनि ते पिण हमलनि में भी मुलविस आहे। हू मेजर नईम इंस्पेक्टर कबीर ते हमलनि जो मास्टर माइंड हुयो। मारिजी वियल दहशतगर्द कचलाक जे बास मोहम्मद मुल्क हाजी गुलाब ते हमलनि जो मास्टर माइंड हुयो। उन खां सवाइ कचलाक बैंकपुर ऐं चमन में एफसी हमलनि में पिण मुलविस हो।